जोड़ा पसंद जूं शादियूं छो करे रहिया आहिनि? छोकिरी ऐं छोकिरो हिक ॿिए में छा ॾिसण चाहिनि था? जोड़नि में हिक ॿिए खे मुतासिर करण लाइ ज़ाहिरी शख़्सियत खां वधीक हिक जहिड़ाई रखंदड़ ख़ासियतुनि जो अमल दख़ल हूंदो आहे, जिन में सियासी ख़्याल, तालीम ऐं खाइण पीअण समेत ॿियूं आदतूं बि शामिल आहिनि। जोड़नि जी रोमानवी लाॻापनि में सियासी नज़रियनि खां वींदे मंशा जे इस्तेमाल ताईं ऐं लाॻापनि जे हवाले सां कयल तहक़ीक़ में उहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त उन्हनि मां 80% खां वधीक जोड़ा आदतुनि में हिक जहिड़ा हूंदा आहिनि। अमरीका में कयल तहक़ीक़ जी लेखिका हिक मिसाल ॾिनो त परनि वारा पख खे हिक हंधि गॾु थियण जा इम्कान वधीक हूंदा आहिनि। तहक़ीक़ में 82% खां 89% माण्हुनि जूं ख़ासियतूं हिक जहिड़ियूं हुयूं, रुॻो 3% मुख़्तलिफ़ हुया। मुहक़क़नि जाइज़ो वरितो त जोड़ा कहिड़ी रीति हिक जहिड़ा या मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, जंहिंमें 1903 खां वठी लखी मर्दनि ऐं औरतुनि जी ॼाण जो जाइज़ो वरितो वियो। उन बाद ग्रुप 80,000 मुख़ालिफ़ जिन्स जे जोड़नि में 133 ख़ासियतुनि जा हिकु नओं तजुर्बो बि कयो वियो। हम जिन्स परस्त जोड़नि जो रवैयो मुख़्तलिफ़ थी सघे थो, उन लाइ साइंसदान उन ते धार तहक़ीक़ करे रहिया आहिनि। जोड़ा वॾे पैमाने ते सियासी ऐं मज़हबी ख़्यालनि, तालीम जी सतह ऐं IQ जे कुझु अमलनि समेत मुख़्तलिफ़ ख़ासियतुनि में हिक जहिड़ाई रखंदा आहिनि। सिगरेट छिकण, शराब पीअण समेत सभिनी माण्हुनि जूं आदतूं उन जहिड़ियूं हुयूं। जोड़नि में रुॻो हिक शइ हिक जहिड़ी न हुई, उहा हुई क़द, वज़न, तिबी मसइला ऐं शख़्सियत जूं ख़ासियतूं। लेखका मूजिबि हक़ीक़त उहा आहे त उहो हिक सिके जो पासो मटाइण बराबरि आहे। अहिड़ियुनि हालतुनि में बि जिते असां महसूस कंदा आहियूं त असां पंहिंजी चूंड पाण करियूं था, पर्दे पुठियां अहिड़ा मैकेनिज़म हूंदा आहिनि जिन खां असां अणॼाण हूंदा आहियूं। मुतालिबनि मूजिबि रोमानवी पार्टनर अक्सर बुनियादी अक़ीदतुनि, क़दरनि ऐं हिक जहिड़ाई वारो ई थी सघे थो। गॾियल बुनियाद ते वेझड़ाई उन वक़्तु थी सघे थी जॾहिं माण्हू हिक ई इलाइक़े में वॾा थिया हुजनि ऐं दोस्तनि सां मेल झोल रखंदा हुजनि। मुहक़क़नि मूजिबि हिक जहिड़ियुनि आदतुनि ते वेझड़ाई जोड़नि जी मुस्तक़बिल जा नतीजा थी सघनि था। जेकॾहिं ड्रिघा माण्हू ड्रिघनि माण्हुनि ऐं बिंदरा माण्हू बिंदरनि माण्हुनि सां शादी कनि त उन जो असर उन्हनि जे नसुलनि ते बि पवंदो। ईअं समाजी आदतुनि ऐं ॿियनि ख़ासियतुनि ते बि असर पवंदो आहे। कुझु मुतालियनि मां ख़बर पवे थी त माण्हू तालीमी पस मंज़र सां तेज़ीअ सां जुड़ी वेंदा आहिनि।